हाणे ॿारो अचे वारी आहे ॿिए मिसरे जी। मुंहिंजो अंदर अधु कयो फना हिन फरा। हाणे हिन में छा थी चए, मुंहिंजी जेका सॼी ज़िंदगी आहे, अंदरों जी ख़ुशी आहे, अंदरों जो सुकून आहे, उहो सभु अधु थी वियो आहे। ठीकु आहे, यानी हाणे मुंहिंजे अंदर में उहा शइ बची न आहे, मां बिल्कुलु अधु थी वई आहियां, यानी ख़तमु थी वई आहियां। फना हिन फरा, ऐं लॻे थो मां हिन तुंहिंजी जुदाईअ में फना थी वेंदमि। ठीकु आहे, यानी तुंहिंजे वञण खां पोइ मुंहिंजो अंदर अधु थी वियो आहे, यानी मूंखे कंहिं शइ सां दिलचस्पी न आहे रही। हीअं नथो लॻे त पोइ मां ज़िंदनि में आहियां, लॻे थो मां ज़िंदनि में आहियां या मुर्दनि में आहियां, काई ख़बर नथी पए। ऐं लॻे थो फना हिन फरा, मूंखे लॻे थो मां फना थी वेंदमि तुंहिंजी हिन जुदाईअ में। ठीकु, मरे थी मुश्ताक काकर वर विलीअ जी। छा थी चए, चए थी हाणे अच्छा हे कॾहिं जो थी चए, मरे थी मुश्ताक काकर, हे उते अचे कहिड़े जेके बि काफ़िला अचनि वञनि था उन्हनि खां पुछे थी, उनखां कर पुछे थी, ख़बर पुछे थी पंहिंजे मुड़ुस लाइ। चए थी त मुंहिंजो अंदर अधु थी वियो आहे हुनजी जुदाईअ में। हाणे मूंखे लॻे थो मां हुन जुदाई में फना थी वेंदमि, ख़तमु थी वेंदमि। सो मां हुन जुदाईअ में जेको आहे उहो बर्दाश्त नथी थिए मूंखां जुदाई। हाणे मूंखे सिर्फ़ु इहो इश्तियाक आहे, सिर्फ़ु इहा आस आहे, सिर्फ़ु इहो शौक़ु आहे, हाणे मुंहिंजी ज़िंदगी सिर्फ़ु इहा आहे त मां जेकॾहिं मरां बि थी त मां इन ई आस में मरां थी त मुंहिंजो पुनू जेको आहे हुनजी काई न काई ख़बर जेको आहे आणींदो, छो त उहो मुंहिंजो मुड़ुसु आहे, उहो मुंहिंजो ख़ावंद आहे, उहो मुंहिंजो हक़ आहे विलीअ जी, मां हिन कंगाल जी। यानी हाणे मुंहिंजो मुड़ुसु हलियो त मां हाणे कंगाल थी वई आहियां, मूं वटि कुझु न आहे बचियो। सो हाणे मूं वटि आस इहा बची आहे, शौक़ु इहो बचियो आहे त मूंखे काई त हुन मुंहिंजे मुड़ुस जी ख़बर आणे ॾियो, काई त मुंहिंजे पुनूअ जी ख़बर आणे ॾियो, काई तो मुझे साथी जी का खबर आने दो। ठीक है, अच्छा बेटा अब आपके लिए क्या कही, मुझो अंदर अध क्यों, कि तुम्हारी जुदाई ने मुझे अंदर से आधा कर दिया है। मेरी जिंदगी में जो दिलचस्पियां थी वो खत्म हो गई, मुझे अब किसी चीज का शौक नहीं है। फना है ना फराक, और लगता है मैं तुम्हारी जुदाई में जो है वो फना हो जाऊं। मरे थी मुश्ताक, ये मैं तो अब ये सांस में मुश्ताक माने इश्तियाक, शौक, दिलचस्पी, बेपना, कि अब बस सिर्फ मैं इसी इश्तियाक में जो है वो जिंदगी गुजार रही हूँ। अगर मैं मर भी गई तो मुझे यही इश्तियाक होगा, काश का कर कि कोई तो कर माने खबर, कोई तो खबर ला दे, वर माने मेरे शोहर की, विलीय जी यानी कंगाल जी, यानी कोई तो मुझ आजिज मिस्कीन के शोहर की कोई तो खबर ला दे कि अब मैं उसकी जुदाई में फना हो रही हूँ। अब मुझे सिर्फ ये इश्तियाक है कि वो मुझे उसकी कोई खबर ला दे, अब मुझे सिर्फ ये इश्तियाक है। ठीक है,